जय झूलेलाल दोस्तों, असीं सभु सिंधी आहियूं ऐं इहो मञूं था त असीं हिकु टिरियल पखड़ियल क़ौम आहियूं ऐं इहो बि ॾिठो वियो आहे त सिंधियुनि खे पंहिंजे ॾिणनि या फेस्टिवल जे तारीख़ुनि जे बारे में ॼाण न हूंदी आहे। मां ॿुधाइण थो चाहियां तव्हांखे हिकु मोबाइल ऐप जे बारे में जेका गुज़िरियल 13 सालनि खां सिंधियुनि खे सिंधियुनि जे ॾिणनि जे बारे में जानकारी ॾेई रही आहे। असीं सिंधियुनि जा ॾिण चंड जी मूवमेंट जे मुताबिक़ थींदा आहिनि ऐं हिन ऐप में इहो सभु तमामु आसान तरीक़े सां ॾेखारियो वियो आहे। मां ॻाल्हि करे रहियो आहियां सिंधी टिपणो ऐप जे बारे में। हिन में चंड, उमास, ग्यारस सहाई, ग्यारस ऊंदाई, सतनारायण, गणेश चौथ साण साण असांजा ॾिण जीअं त चेटीचंड, तीजड़ी, थधिड़ी, गोगरो, चालीहे जो मेलो, इहे सभु ॾिनल आहिनि। सिंधी टिपणे में तव्हांखे मिलंदव सिंधी संतनि जूं वरसियूं, जनम ॾींहं, वॾनि सिंधी कलाकारनि जा ॾींहं ऐं ॿियो बि घणो ई कुझु। सिंधी टिपणो हिकु नए ज़माने जी ऐप आहे जेका तव्हांखे सिंधी कल्चर सां वरी जोड़े थी, सिंधियुनि सां वरी जोड़े थी। त अॼु ई पंहिंजे मोबाइल में ऐप स्टोर तां डाउनलोड कयो सिंधी टिपणो। हाणे तव्हां सिंधी टिपणो वेबसाइट जे ज़रिए बि ॾिसी सघो था, जंहिंमें तव्हां सॼी जानकारी 3 लिपियुनि में ॾिसी सघंदा। ऐं हा, ही वीडियो पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कंदा। जय झूलेलाल।